कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो। जागण जो कयो सायो, वारी जावा, हाँ जागण जो कयो सायो, वारी जावा, वारी जावा बलिहारी जावा, वारी वारी जावा, बलिहारी जावा। महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। अध्याय 29 आत्मज्ञान जो उपदेश ऐं पाप पुण्य जो फल। श्री सूत जी महाराज चवण लगा त हे सोनिक आदिक ऋषियों, हाणे मां तव्हांखे आत्मज्ञान जो उपदेश ॿुधायां थो, तव्हां ध्यानु ॾेई ॿुधो। हे सोनिक आदिक ऋषियों, हिन संसार खे पाखंड जो पसारो ॼाणी माया जो अभिमान छॾे हिन माया खे चङनि कमनि में लॻाइणु खपे, न त पोइ जॾहिं परवस थी वञिबो तॾहिं छा करे सघिबो। इन करे जेतिरो थी सघे मनुष्य खे जप तप दान ऐं सत शास्त्रनि जा वचन, वेदनि जा मंत्र, संतनि महान पुरुषनि जी संगत करणु घुर्जे, छो त हीअ मानुष देही अमोलक आहे। जंहिं देहीअ लाइ देवताऊं बि सिकंदा आहिनि, सो अहिड़ो दुर्लभ मानुष चोलो पाए जेके आत्मा जो कल्याण नथा कनि, से महामूर्ख आहिनि। धर्म सां ज्ञान, ज्ञान सां ध्यान ऐं ध्यान सां योग प्राप्त थींदो आहे। पंहिंजो मन अगरि पाण खे बुछड़नि कर्मनि खां न छॾाए त ॿियो केरु आत्मा जो कल्याण करे सघंदो। जेके मनुष्य हिन मानुषा देहीअ खे पाए नरक खां छुटण जो उपाउ ऐं आत्म कल्याण जो उपाउ न कंदा त ॿीअ कहिड़ीअ देहीअ में वञी करे सघंदा। आहा, बुढ़ापो शींहं वांगुरु रेजारे थो। जीअं भगल दिले मां पाणी वही वेंदो आहे, तीअं उमिरि बि गुज़रंदी वञे थी। तंहिं करे जेसीं शरीर में सघ आहे ऐं इंद्रियूं बलवान आहिनि, तेसीं ताईं मोक्ष जो उपाउ ज़रूरु करणु खपे। बाहि लॻण वक़्तु जेको पाणीअ वास्ते खूह खोटणु शुरू करे थो, सो मनुष्य मतिहीन आहे। हे सजण, मरण जे ॾुखनि खे ॾिसी ऐं आपदा में माण्हुनि खे फाथल सम्झी बि लोक मोह रूपी नशे में मस्त रहनि था। मनुष्य जी उमिरि लॻभॻि 100 साल आहे, जंहिंमें अधु निंड ऐं आलस में वञे थी, कुझु बाल अवस्था में, कुझु रोग ऐं बुढ़ापे में अजायो वञे थी। मोक्ष माना आत्मा जे कल्याण जो उपाउ न करण वारा राति ॾींहं माया जे मेलण में मशगूल रहनि था। अफ़सोस, हिन नासवंत देहीअ ते जीव कीअं विश्वास करे थो। ॾिसी वायसी खॾ में किरे थो ऐं पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो हणे थो। हीउ मुंहिंजो पुटु आहे, हीअ मुंहिंजी स्त्री आहे ऐं हीउ धन माल मुंहिंजो आहे। अहिड़ीअ तरह चवंदड़नि मनुष्य रूपी बकरनि खे काल रूपी बघड़ छीछलाए मारे थो। हीउ कयो अथमि, हीउ करिणो आहे ऐं हीउ अञा कंदुमि, ईअं वीचारींदड़नि माण्हुनि खे काल हिकु ग्राही करे खाई छॾे थो।
ही संसार दुखनि जी खाण आहे, जेको इन्हीअ में रहे थो सो दुखी आहे ऐं उनखे त्यागण वारो सुखी आहे। लोह जे जंजीरुनि में ॿधल जीव कंहिं वक़्तु छुटी भी थो सघे, पर स्त्री पुत्र ऐं धन जे मोह जाल में जकड़ियल जीव कॾहिं बि छुटी नथो सघे। जहिड़ीअ तरह मच्छी अटे जे लालच में लोह जे कुंडीअ खे न ॾिसंदी आहे, तीअं जीव भी सुख मिलण जे लालच करे यम जे दुखनि खे नथो ॾिसे। हे सोनिकादिक ऋषियों, खाधो, निंड, भव ऐं भोग सभिनी पशुनि पखियुनि ऐं सभिनी प्राणियुनि में समान आहे, पर जेको ज्ञानवान वीचारवान आहे सोई मनुष्य आहे, न त पशुअ खां भी परे आहे। श्री सारकुतावली ग्रंथ में चयो वियो आहे, निंद्रा भोजन भोग भय ये पशु पुरुष समान, नरन ज्ञान निज अधिकता, ज्ञान बिना पशु जान। हे सोनिकादिक ऋषियों, इहो ज्ञान गुरुअ खां सवाइ मिलणु मुश्किल आहे। ज्ञान ॿिनि प्रकारनि जो थींदो आहे, हिकिड़ो शास्त्रनि जे पढ़ण सां थींदो आहे ऐं ॿियो वीचार करण सां थींदो आहे। जीअं राजा जनक खे अष्टावक्र मुनीअ जो ज्ञान ॿुधण करे पंहिंजे स्वरूप जे सुञाण जो ज्ञान प्राप्त थियो हो। मुंहिंजो ऐं न मुंहिंजो, इहे ॿई अखर बंधन ऐं मुक्तिअ ॾियण वारा आहिनि। मतलब त स्त्री पुत्र ऐं धन पदार्थ खे पंहिंजो ॼाणण करे जन्म मरण थिए थो ऐं पंहिंजो न ॼाणण करे संसार खां छुटी मुक्ति पद खे पाइजे थो। कर्म उहो आहे जंहिंमें बंधन न थिए, विद्या उहा आहे जंहिंमां मुक्ति मिले। जो बंधन वारी विद्या लाइ जतन करे थो सो ॼण पाणीअ खे विलोड़े थो। पाप ऐं पुण्य जो फल। श्री सूत जी महाराज खां सौनिक आदिक ऋषि पुछण लगा त हे स्वामी, तव्हांजे मुखारविंद मां असां जेके भी मन मोहींदड़ कथाऊं ॿुधियूं आहिनि, तिन मां असां एतिरो समझी सघिया आहियूं त कारकत महीने जो प्रताप अहिड़ो आहे जो स्वामीअ सां द्वेष करण खां वठी गौ हत्या जहिड़ा पाप भी हिन महापवित्र महीने जे विर्त रखण सां निवृत्त थी वञनि था। एतिरे क़दुरु जो ॿिए मनुष्य जो ॾिनल पुण्य भी मिली सघे थो, जीअं धर्मदत्त ऐं कल्हा जी कथा में चयल आहे। पर हाणे असांजो इहो संसो आहे त बिना ॾिनल पाप ऐं पुण्य जो फल कंहिं नमूने मिली सघंदो आहे या न, कृपा करे ॿुधायो। श्री सूत जी महाराज चवण लगा त हे ऋषियों, सतयुग में जेको पाप या पुण्य कजे थो उन्हीअ जो फल सॼे देश खे भोगणो पवे थो। त्रेता में जेको पाप पुण्य कजे थो उन जो फल शहर खे भोगणो पवे थो। द्वापुर में जेको पाप पुण्य कजे थो उन जो फल बिरादरीअ खे भोगणो पवे थो। पर कलयुग में कयल पाप ऐं पुण्य जो फल फ़क़त करण वारे खे मिलंदो आहे। प्रजा जे पाप पुण्य जो शहों हिस्सो फल राजा खे ऐं सिख जो गुरुअ खे, पिता जो पुत्र खे, स्त्रीअ जो पतीअ खे भी हासिल थिए थो। पतीअ जे आज्ञा अनुसार जेका स्त्री दान पुण्य कंदी आहे त उन्हीअ जो अधु फल पुरुष खे प्राप्त थींदो आहे। पुत्र ऐं नौकर खां सवाइ ॿियनि जे हथां दान करण करे उन्हीअ दान जे 6 हिसे जेतिरो फल जंहिंजे हथां दान कजे थो उनखे मिलंदो आहे। अहिड़ीअ तरह बिना ॾिने भी पाप ऐं पुण्य जो फल मिलंदो आहे। इन्हीअ बाबति मां तव्हांखे धनेश्वर ब्राह्मण जी कथा ॿुधायां थो। बाक़ी कथा अॻिले अध्याय में। हिते श्री पदम पुराणे कारकत महात्म नाले 29 अध्याय पूरो थियो। कारकत जी आहे महिमा भारी, दान पुण्य जी अथव वारी। कारकत जी आहे महिमा भारी, दान पुण्य जी अथव वारी। वेदन भी जस गायो, कयो जन्म त पंहिंजो सजायो। वेदन भी जस गायो, कयो जन्म त पंहिंजो सजायो। कारकत महीनो आयो, कयो जन्म त पंहिंजो सजायो।
निज आनंद अथवहि वेलो सफल करे वठो मानुष चोलो निज आनंद अथवहि वेलो सफल करे वठो मानुष चोलो मोको हथा न विञायो कयो जन्म त पंहिंजो सजायो इहो मोको हथा न विञायो कयो जन्म त पंहिंजो सजायो कार्तिक महीनो आयो कयो जन्म त पंहिंजो सजायो कार्तिक महीनो आयो कयो जन्म त पंहिंजो सजायो कार्तिक महीनो आयो कयो जन्म त पंहिंजो सजायो। बोलो कारकत भगवान की जय। श्याम सुंदर भगवान की ओम जय कारकत भगवान स्वामी जय कारकत भगवान जेको तुहिंजो विरत रखे थो जेको तुहिंजो विरत रखे थो पाए पद निर्वाण स्वामी जय कारकत भगवान महीनो सजो जो सुबह सवेर तो उथी करे स्नान स्वामी उथी करे स्नान तन मन जा दुख दूर थियन सब तन मन जा दुख दूर थियन सब पाए दया जो दान स्वामी जय कारकत भगवान नाम दान सां ठही वञे थो बिगड़ियल भाग महान स्वामी बिगड़ियल भाग महान सिक श्रद्धा सां कथा ॿुधे जो सिक श्रद्धा सां कथा ॿुधे जो पाए सो आत्म ज्ञान स्वामी जय कारकत भगवान शिव शंकर ऐं पार्वतीअ जो पुत्र आहीं बलवान स्वामी पुत्र वाही बलवान नास कयो हो तारिकासुर खे नास कयो हो तारिकासुर खे पंहिंजो वधायो शान स्वामी जय कारकत भगवान ऋषि मुनि ऐं देव सभेई धारिन तुंहिंजो ध्यान स्वामी धारिन तुंहिंजो ध्यान तुलसी बड़ ऐं पिपल पूजे था तुलसी बड़ ऐं पिपल पूजे था कन तुंहिंजो गुणगान स्वामी जय कारकत भगवान जल में वासो देव करे सब कन तुंहिंजो सन्मान स्वामी कन तुंहिंजो सन्मान महीनो सजो भगतन लाइ ॼण थी महीनो सजो भगतन लाइ ॼण थी जग में पारस समान स्वामी जय कारकत भगवान सुबह शाम जो करे आरती हथ जोड़े इंसान स्वामी हथ जोड़े
उनते दाता पाण उदासी, उनते दाता पाण उदासी, महिर करे मेहरबान। स्वामी जयकार कत भगवान। ओम जयकार कत भगवान। स्वामी जयकार कत भगवान। जेको तुहिंजो विरत रखे थो, जेको तुहिंजो विरत रखे थो, पाए पद निर्वाण। स्वामी जयकार कत भगवान। ओम जयकार कत भगवान। ओम जयकार कत भगवान। बोलो कारकत भगवान की जय। श्याम सुंदर भगवान की जय।